अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। डीआई खान में पुलिस ट्रेनिंग स्कूल ते हमलो कंदड़ 5 ई दहशतगर्द मारिजी विया। मुक़ाबले में 7 पुलिस एहलकार शहीद, 13 ज़ख़्मी। इलाइक़े अंदरि क्लीयरेंस ऑपरेशन मुकमल। पुलिस इख़्तियारनि जो चवणु आहे त गुज़िरियल राति दहशतगर्द पुलिस ट्रेनिंग स्कूल मथां ख़ुदकश हमलो कयो हो। हमले में 7 अहलकार शहीद थिया। 5 दहशतगर्दनि खे जहन्नम भेरो कयो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर पारां पुलिस ट्रेनिंग सेंटर मथां दहशतगर्दनि जे हमले जी मज़म्मत। मोहसिन नक़वी चयो आहे त पुलिस अहलकार बहादुरीअ सां ख़ारिजी दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कयो। अमरीकी सदर चीन मथां 100 सैकड़ो टैरिफ लॻाइण जो ऐलान करे छॾियो। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त चीन मथां नओं टैरिफ नवंबर या उन खां बि अॻु में लागू थींदो। चीनी सदर सां मुलाक़ात मुलतवी नाहे कई। व्हाइट हाउस में ॻाल्हाईंदे सदर ट्रंप वधीक चयो आहे त विच ओभर जे दौरे दौरान मिस्र वेंदुसि ऐं इसराइल जे पार्लियामेंट खे ख़िताब कंदुसि। यरगमालनि जी वापसी सूमर जे ॾींहं खां शुरू थींदी। पाक भारत जंग समेत 8 जंगियूं रोकराए लखें माण्हुनि जूं जानियूं बचायूं। अमन जो नोबल इनाम न मिलण ते ॾुख पहुतो आहे। नाणेवार वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब अमेरिका जे दौरे ते रवानो। IMF ऐं वर्ल्ड बैंक जे इजलासनि में पाकिस्तान जे नुमाइंदगी कंदो। नाणेवारो वज़ीर आलमी बैंक जे सदर अजय बंगा ऐं IMF जी MD क्रिस्टलीना जॉर्जिएवा सां मुलाक़ात कंदो। मोहम्मद औरंगज़ेब दौरे दौरान चीन, बर्तानिया, सऊदी अरब ऐं तुर्किया जे हमसबनि सां पिणु मुलाक़ात कंदो। मज़हबी जमायत जे एहतजाज सबबि लाहौर ऐं इस्लामाबाद में रोड रस्ता बंद। वफ़ाक़ी गादीअ वारे शहर में एहतजाज खे रोकण लाइ सिक्योरिटी सख़्त। शहर जा दाख़िली रस्ता 3 ॾींहनि खां बंद हुजण करे शहरी मुश्किलातुनि जो शिकार। लाहौर में बि सिक्योरिटी सख़्त। सगियां ऐं रावी पुल कंटेनर रखी बंद। लाहौर ऐं इस्लामाबाद मोटरवे बि हर क़िस्म जे ट्रैफ़िक लाइ बंद। ऑरेंज लाइन ट्रेन सर्विस मुअतल। पंजाब ऐं KPK खे मिलाईंदड़ GT रोड खे बि ट्रालर ऐं कंटेनर लॻाए बंदि कयो वियो। कश्मीर में धाड़ेलनि भुङ न मिलण ते पंजाब वासी मुगवी खे क़तल करे छॾियो। इसरार दमदमा वटां बोरी बंद लाश हथ। गुजरांवाला वासी बशीर अहमद तौरु सुञाणप। ज़रियनि मूजिबि गुजरांवाला वासी खे धाड़ेलनि कुझु ॾींहं अॻु अगवा कयो हो। भुङ जी रक़म न मिलण ते तशदुद करे खेसि क़तल करे छॾियो। उबावड़ो जो जवाबदार औरत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। माचखो जे कचे वारे इलाइक़े में फायरिंग में औरत बागलकोश मारिजी वई। वारसनि पारां सीलरा धुर मथां क़तल जा इल्ज़ाम। इलाइक़े अंदरि औरत खे 11 इल्ज़ाम हेठि क़तल करण जा चोबोल। जामशोरो पुलिस हथां मुक़ाबले में मारिजी वियल 4 ॾोहारियुनि मथां 5 धारदार केस दाख़िल। गुज़िरियल ॾींहुं कराची में नौजवान खे क़तल ऐं कार फुर करे फरार थियण दौरान ॾोहारी जामशोरो वेझो मुक़ाबले में मारिजी विया हुआ। मारिजी वियल मुबैना ॾोहारियुनि जी अली हैदर उर्फ़ हैदरू, मेहताब उर्फ़ अब्दुलरसूल, अब्दुर्रहमान ऐं नोमान तौरु सुञाणप। संदन कब्ज़े मां 1 राइफल, 3 TT पिस्टल ऐं कराचीअ मां फुर कयल कार हथ। पुलिस जवाबदारनि मथां मुक़ाबले जो 1 केस ऐं हथियार रखण जा 4 केस दाख़िल करे छॾिया। मलीर में उस्तादनि जे बदिलनि सबबि गडाब जे 25 स्कूलनि खे ताला लॻी विया। ॻोठ रोह ख़ासि केली, हाजी शेर मोहम्मद ऐं जियो बंदेचो ॻोठ जा स्कूल बंद। रज़ा मोहम्मद बबक, अली बबक, हुसैन बबक ऐं हाजी दोदो बबक ॻोठ जे स्कूलनि खे ताला। सवें ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते। वालिदैन तालीम खाते जे ऑफिसरनि जे ऑफिसनि जा चकर काटण ते मजबूर। सूबाई वज़ीर ऐं ॿियनि खां नोटिस वठी जल्द बंदि पियल स्कूल खोलाइण जो मुतालबो।